सचे साईं सतरामदास साहिब की जय। स्वर्ण साईं कंवरराम साहिब की जय। सतगुरु बाबा धनलाल की जय। सर्व संतन महात्माओं की जय। आयो लाल सभई जो झूले झूले परम पूजन परम आदरणीय सतगुरुदेव महाराज, मुझे गुरु जी मिठड़ी प्यारी साध संगत, माता भावें भेजा, वॾे खुशी सौभाग्य जी ॻाल्हि आहे जो इन महापुरुषनि जे कल्प वृक्ष में असांखे नत प्रति सत्संग जी घड़ी मिलंदी आहे, पर असां वठंदा न आहियूं। वृक्ष लॻल आहे, शाम आहे, पर वठण वारो कोई हुजे। हे महापुरुषनि कल्प वृक्ष असांजे लाइ लॻाया, जंहिंमें संतनि इहो असांखे सम्झायो, सारा ॾींहं धूक धंधा पखी उॾ उॾ जावंदा, पघार ते बि कुझु नहीं, अंग पेट ते कमावंदा, ओडर ते पावड़ी तो बि दो रोटी तोड़ी, लखां ते करोड़ी तो बि दो रोटी तोड़ी। हाणे इन जो मतिलबु असांखे साफ़ सम्झायो संतनि, जेके करोड़े रुपया कमाइनि था, उहे बि खाइनि त मां रोटियूं ई था, अञा पाण असांखे बि घटि खाईंदा हूंदा। ॾिसो किन किन घरनि में सभु कुझु आहे, पर उनखे चवंदा आहिनि मिठो खाओ, चवंदो मूंखे शुगर आहे, भला लूणु खा जी BP आहे। माना खाइणियूं पर रोटियूं, इन करोड़ खाइण पैसा, के करोड़पतीअ खां पुछो भई गेंदनि जी भाॼी रधे करे खाधी अथई डॉलरनि जी गति, कंहिंखां पुछूं त खाईंदो छा? ऐं जेके खेती कनि था, असांखां वधीक 4 भाॼियूं खाईंदा आहिनि, चटणियूं न खाईंदा, पर रोटी टोकी खाए के ठंडा पानी पीए, देख पराई चौकड़ी ना तरसाओ जीव। अरे पाण त उन्हनि महापुरुषनि जा आहियूं जिन जंगलनि में पंहिंजा आस्थान ठाहिया। भॼन द्वारा केॾो सार सम्झे आयासीं। सचा संत मिलिया सत्संग मिलियो। हिकु त संत मिलणु जीवन में ॾाढो औखो अथव, ऐं ॿियो वरी गुरू करण बि ॾाढो औखो अथव। वरी संत मिले, सतगुरु मिले, संत मिले, शांति अम्मा शांति करे वियो थोड़ी देर, पोइ सभिनी खे विराए थियो। वरी संत मिलनि, सत्संग मिले, जंहिंजो नालो आहे सत्संग। वरी संत मिले, वरी जोड़े सत्संग सां। सत माना सत सां, सचाईअ सां असांखे जोड़े। अहिड़ो कामु असांखे गुरू मिलनि, वरी सत्संग मिले, वरी अहिड़ा सचा संत मिलनि, तॾहिं संतनि चयो मुंहिंजो सचुपचु भेनर। अॼु असां पाण खे असांजे दीदी त तव्हांखे WhatsApp ते सभिनी खे मोकिले छॾियो, पिंपरी जे अंदरि जेका बि संगत ईंदी आहे। मंगल ॾींहुं चयो हुयो, पर ठीकु आहे, कॾहिं कॾहिं वरी रखड़ी बि पवंदी आहे। जंहिं परिवारनि में लथ लथ ॿार चवनि पिया रुॻो तव्हां सत्संग चयो था, पोइ कॾहिं असां घुमणु हलंदो, 3 चक्कर असां तव्हांजे करे न विया आहियूं। ठीकु आहे बाबा, जाॾे वठी हलो वठी हलो। असांखे त पंहिंजो आनंद इहो खोराक आहे। असांजी खोराक छा आहे? सत्संग मिलियो, माना असांखे भोजन भरपूर थियो। बाक़ी हाणे के हाल मस्तु, के ख़्याल मस्तु, के माल मस्तु, के जंजाल मस्तु, भाई कंहिंखे खाइण पीअण में। असां सुबुह फोन थी कयूं, किथे आहियो? मां चयो भाई हिते ई आहियूं। चई पोइ अचो गॾु असां लंच कंदासीं। मां चयो लंच छा? हीअं लंच कंदासीं, हीअ महफ़िल आहे न, अची वञो गॾु। सत्संग जो भाव हुजे, खाइण पीअण नचण कुदण मन का चाव, नानक जन्मन भव तना मन भाव। अरे हे संगत सां मिलंदासीं, साईं जे दर ते हलंदासीं, ऐं सचो संतनि जो प्रवेश थिए ऐं वचन मिलनि असांखे, इहा सची खोराक आहे। हुननि त वीचारनि पंहिंजी तरफ़ खां कमी न रखी, सभिनी खे हुन महिल WhatsApp ते ॾिनो। सम्झण वारो सम्झंदो आहे, थोरे में सम्झी बि विया भई इहा ॻाल्हि सही आहे, त रोटी त हिते बि मिलंदी हुते बि मिलंदी, पर हे सत्संग जी घड़ी वेंदी त वरी
मिलंदी। हितां उथंदासीं सुखमनी पढ़ूं था, सुखमनी में छा हूंदो आहे? श्वास श्वास बसो जी हिकु ई चए न श्वास 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 सुमरो गोविंद मन अंतर की उतरे चिंत आसन अंत त्यागो तरंग संत जना की धूड़ मन मंगा पुशोर बेनंती करो पोशाकते साधना अगन सागर और उन्हें बोलता चाहते हो हरदम के वर ले भंडार नानक गुरु पूरे नमस्कार और पढ़ण लाइ तो पढ़ी विया सुखमनी पाठ भाई भोग पायो। हाणे मां कार में आया मूंखे रायपुर वारनि जी फोन आई। असांजी ओपनिंग आहे मार्च में ऐं पाठशाला रखिया आहिनि। मां चयो मूंखे ॿुधायो पाठशाला ॿुधंदो केरु आहे? मां पाप बि खणा थी तव्हांजो। तव्हां ओपनिंग ते गुरु साहिबनि खे घुरायो था, सदाईं घुरायो। तव्हां गुरु ग्रंथ साहिब जो पाठशाला रखाईंदा आहियो। मां ॻाल्हि चवंदी आहियां सची बि कंहिंखे वणे चाहे न वणे ऐं तव्हां सम्झी सघंदा उहो वरी घर तां नोट कजो, वरी मूंखे फोन ते ॿुधाइजो भई मां ग़लति त किथे न थी वञा त तव्हांखे मूंखे बि अधिकार चवण जो भई तव्हां ग़लति ॻाल्हायो। गुरु ग्रंथ साहिब खे असां घर में जेके 11वीं पातशाही मञूं था साक्षात जेके विराजमान महापुरुष थिया, असां उनखे हिनमहिल ताईं त कंहिं सम्झो आहे भई साक्षात गुरु ग्रंथ साहिब असांजे लाइ 11वीं पातशाही विराजमान गुरु कंहिं सम्झो आहे? पुस्तक सम्झंदा आहियूं, हिकु वॾो बुक सम्झंदा आहियूं, हिकु उन्हनि संतनि जूं वाणियूं सम्झंदा आहियूं ऐं उनखां पोइ असां उहो गुरु ग्रंथ साहिब जो पाठ जेॾी महिल रखाईंदा आहियूं उन में पहिरियों 38 पौड़ियूं घणियूं आहे? कंहिं पढ़ियो गुरु साहिब आहे? कंहिं गुरु ग्रंथ साहिब थिया पढ़ंदा आहियो? मथां तव्हां थोरो गुरु ग्रंथ साहिब जूं पहिरियों 38 पौड़ियूं आहिनि जेको जंहिंखे चइबो जप साहिब। पहिरीं जप साहिब हलंदो आहे 38 पौड़ियूं, तंहिंमें पाठ रखजंदो आहे जेॾी महिल पढ़ंदा आहिनि कुल 5 पौड़ियूं। गुरुमुख नादम गुरुमुख वेदम गुरुमुख रहतमाई गुरु ईसर गुरु गोरख ब्रह्मा गुरु पार्वती माई ज्यों गाना आखाना कहना कथन न जाए गुराएं देव उदय सरन दिए का हिकु दाता सो में विसर न जाए। बस 5 पौड़ियूं पढ़ंदा आहिनि, तंहिंखां पोइ चवंदा आहिनि बाबा हाणे प्रसाद विरायो। माना 5 पौड़ियुनि ते असां पाठ रखायोसीं। वरी पोइ 8 ॾींहं केरु पढ़ंदो आहे पाठ? पाठी वञी पढ़ंदो। हाणे असां 8 ॾींहंनि में छा सम्झोसीं छा पढ़जी वियो? कुझु बि न। वरी पोइ मुल्क खे होका ॾींदा आहियूं भई भंडारो आहे भोग आहे अचिजो। हाणे भोग में केरु पहुचंदो आहे? हा चवंदा अरदास थींदी ॿ थींदा आहिनि भोग ते। हाणे उन में जेके ईंदा आहिनि 9 महीने जा श्लोक छा ईंदा आहिनि? आख़िरी में छा थींदो आहे? 9 महीने जा श्लोक जंहिं मन गोबिंद ॻायो नहीं जनम आगारथ कीन कहो नानक सुन रे मना जीअं बित जल को मीन। हाणे जेके 9 महीने जा श्लोक अथव न उहे सिर्फ़ु असांजे मथां अथव सम्झाइण लाइ। हाणे गुण गोविंद गायो नहीं। हाणे तूं छा सम्झो? सम्झूं छा? न गुरुअ जा गुण ॻाए न गोविंद जा गुण ॻाए। जनम अकारथ कीन सॼो जनम तूं वैरथ विञाए। कहो नानक सुन रे मना जीअं बित जल को मीन। मीन माना मछली। जल में रही करे जीअं मछली प्यासी हूंदी आहे ॿाहिरि ईंदी आहे त पोइ चवंदी आहे पाणी पाणी। जेको मछी खाईंदो सॼो ॾींहुं पाणी पीअंदो, उनखे खाइण खां पोइ बि पाणी लॻंदो आहे। पर मछीअ खे ॿाहिरि कढो त मछी पाणीअ जे बिना प्राण ॾेई छॾींदी आहे। उहा जल में हूंदी आहे त तृप्त हूंदी आहे। त चई हे प्राणी हे इंसान तूं वञी करे मंझि चोले में उन मछलीअ हिन संसार समुंड में तोखे विधो त सही मां, पर तूं प्यासो रहिजी आहीं। तूं सुमरण न करी। गुण गोविंद गायो नहीं जनम जनम विञाए छॾियो अकारथ कीन। कहो नानक सुन रे मना जीअं बित जल को मीन। मीन माना मछली। जीअं मछली प्यासी रहिजी वई पाणी करे करे मरी वई तीअं तूं बि मरी वई। हाणे असां कंहिंखे ईअं चऊं मरी वई त असां कंहिंखे चऊं त मां नथी चवां इहो गुरु ग्रंथ साहिब थो चए। हाणे इन में इहे 9 महीने जा श्लोक जेके बि आहिनि
ये असांजे मथे है भाई तू छा अची करे करणो हुयो तू छा अची करे न कयो हाणे तू वञे थो तीरथ व्रत और दान कर आहे नाहे मेले जे सलोकन में तीरथ व्रत और दान कर मन में धरे गुमान नानक ने फल जात है जीव कुंजर स्नान हाणे तीरथ व्रत कोई जो मां एडी वडी साधना कई आहे मां सॼो साल मां तपस्या कई आहे हिकु पेर ते थी मां साधना कई आहे मां वॾा विर्त कया मां नेम कया वरी पोइ चए मां ग्यास रखी आहे ग्यास त रखी आहे सॼो ॾींहुं चवंदो मां ग्यास रखी आहे हज़ारनि खे त ॿुधाईंदो ऐं उन खां पोइ बि ग्यास में खाधो केतिरो हूंदो असांजो भाई हूअं थोरो सो हल्को नाश्तो मोट खाईंदासीं हूअं खाईंदासीं उनजी साबू वड़ा खाईंदासीं पकोड़ा खाईंदासीं अलाए छा छा खाईंदा आहियूं ग्यास ॾींहुं वरी पोइ अञा चवंदा आहियूं भाई मां मूंखे त ग्यास कई हा न भाई शायदि मूंखे त ग्यास कई हाणे हूअं जाते अधु किलो पटाटा चाढ़ींदो जाते 5 कलाक चाढ़ींदो तॾहिं बि छा चवंदो मूंखे ग्यास कई मुंहिंजी बि ग्यास कई सॼो ॾींहुं खाइण खां पोइ चइबो आहे जंहिंजो नालो आहे एकादशी छा आहे 10 इंद्रियूं 11 मन खे दस उनखे चइबो आहे एकादशी नखा उनखे चइबो आहे एकादशी भाई हिकु ॾींहुं रेस्ट कर थोरो पेट खे रेस्ट ॾे उनखे चइबो आहे एकादशी की न एकादशी डबल खाशी भाई अञा वरी डबल खाई वञ साबूदाना बि खा खिचड़ी बि खा हे खा उहो खा हाणे संतनि इन जो सार ॿुधायो असांखे गुरु ग्रंथ साहिब में गुण गोविंद गायो इहो चयोसीं असां छा चयोसीं असां तीरथ व्रत वरदान कर विर्त कर मां तीर्थन ते वयुमि भक्त कबीर हो भाई वाणी हले न मूंखे चयो मूंखे ॻाल्हाइण जी आदत वधीक आहे वाणी हले न भक्त कबीर हो वो रोज़ सत्संग कंदो वो सभिनी खे चई सभई रोज़ संगत वेनती रखंदा साईं हलो काथे 8 तीर्थ कराए अचो छा साईं रोज़ इहो सत्संग इहो सत्संग इहो सत्संग था ॿुधायो कॾहिं इहे कथाऊं तव्हांजूं हरि अनंत हर कथा अनंत आहे हर इहो रोज़ ॿुधाईंदा आहियो कथाऊं हिकिड़ियूं संतनि जूं ॿियूं संतनि जूं कॾहिं घुमाइण फेराइण जी त हलो न भक्त कबीर चई हाणे जंहिंखे चाह गई चिंता मिटी मनुआ बेपरवाह जिसको कुछ नहीं चाहे वो है शौक़ का शाह अरे जंहिंखे न खाइण जो होश न पीअण जो न सुम्हण जो न घुमण जो उन्हनि लाइ सभु त बराबरि हिते ई 4 ई धाम आहिनि न हे 4 धामनि खां घटि आहे छा गंगा बि हिते ईंदी आहे सत्संग में ईंदी आहे गंगा बि पाप धोअण लाइ सत्संग में ईंदी अथव गंगा माता चए हर कोई त अचे थो हर हर गंगे पाप विया लंघे भॻवान सां सुवाल कई प्रभु मां काॾे वञा हे पाप माण्हू ढेर फिटी था करे वञनि हे मां खणी करे काॾे कयां चई तूं ईंदी कर सत्संग में चई सत्संग में पापनि खे अलाउड न आहे चई हा आहे सत्संग में न आहे पर तूं दर ते टोकरा भरे वेंदी कर पापनि जा चई पोइ पापनि जा टोकरा विकिरण कंदा छा चई न जेके मायूं पाण में ॿ ॻाल्हाइनि हुन मुंहं में विझंदी वञिजे जेको सत्संग में वेही करे ॻाल्हाए उनखे सत्संग न ॿुधे ध्यान सां उनखे मुंहं में पाप विझंदी वञे थो चाहे पापनि जा टोकरा ख़ाली थींदा वेंदा ॿियो जेॾी महिल प्रसाद माथे माखे कंदा आहिनि जेको हथु खणी करे न माखे उन तेसिताईं मुंहं में तूं पाप भरींदी वञिजे सहज मिले थो दूध बराबरि खीच लिया थो खून बराबरि तोखे अलाउड आहे हिन में हाणे जेको प्रसाद मां करे वठे वेहंदा आहियूं कलाकु पर 5 मिंट न बीह सघंदा आहियूं प्रसाद शांतीअ सां विराएजे उन में गड़बड़ी करे छॾींदा आहियूं थी वेई रहो हाणे भॻवान जी परमिशन मिली वई हाणे असांखे पाण खे बचाइणो आहे या पाप ॿियनि जा खणणा आहिनि पोइ गंगा माता वेठी थो टोकरा भरे पोइ ॻाल्हाईंदव त टोकरनि मां तव्हांखे पाप ईंदा वेंदा न सत्संग ॿुधी सघंदव पोइ भक्त कबीर खे रोज़ चवनि चई भाई हाणे तव्हां मूंखे रोज़ चओ था साईं गॾु हलो ठीकु आहे बाबा आज्ञा पालन समन सेवा गुरु जेको आज्ञा करे उनखे मञणु
शिष्य जो अधिकार आहे। छा मञणु? शिष्य जो अधिकार आहे। गुरु जेको चए ऐं शिष्य करे। कि बाबा हिकिड़ो कमु कराणे, तव्हां संगत, मां चवंदो आहियां तव्हां अचो त थोरा ॼणा था, मां हिन करे चवंदो आहियां भई सत्संग जो आनंद वठो, अचो थोरा था। ठीकु आहे, तव्हांखे लॻे थो तीर्थ यात्रा कयूं, किथे घुमूं, त हिकिड़ो कमु कयो, इहे तुम्बी ॾियां थो तव्हांखे मां। दीदी तुम्बी चाहे चइबो आहे, तुम्बी कौड़ी लॻंदी आहे, तुम्बी खाइण में सब्जी थींदी आहे तुंबड़ी जी, उहो मां तोखे ॾियां थो। पोइ तव्हां हिकिड़ो कमु कजो, पोइ तव्हां हुन तुम्बीअ खे पहिरीं खां सनानु कराइजो। छा कजो? माना ईअं सम्झिजो इहो साईं मुंहिंजो साण आहे, चाहे इहो मुंहिंजो गुरू मूंसां साण आहे, छो त असांजी वस्तू आहे न। पहिरीं असांखे 5 टुबियूं ॾियाराइजो, पोइ तव्हां 5 टुबियूं ॾिजो। ठीकु आहे। हाणे जिते वञनि, चई साईं घणा तीर्थ करे अचां? चई 68 तीर्थ, जेके बि तव्हांखे जेतिरा बि तीर्थ करे अचो, ओतिरा हिन तुम्बीअ खे पहिरीं कराइजो। ठीकु आहे। जीअं आया तीअं चवनि बाबा तुम्बी कढो, पहिरीं साईं खे सनानु करायो, छो त गुरुनि जे हथ जो कुझु तिलको बि मिलियल, हाणे हुनखे गुरू रूप ॾियणो आहे। हाणे उहो जीअं तुम्बीअ खे सनानु कराइनि पिया, रोज़ु 5 टुबियूं ॾियाराइनि पिया। हाणे 68 तीर्थ करे जेॾी महिल मोटी आया, चओ जय बाबा, जय बाबा, जय श्री राम, जय श्री राम। जेॾी महिल वापसि मोटी आया, चई बाबा तीर्थ यात्रा में कोई तव्हांखे तकलीफ़ त नथी? चई न साईं, तव्हांजी आशीर्वाद गॾु हुई। चई बाबा असांजी तुम्बी किथे आहे? हा साईं आहे, ॾियो भला तुम्बी। चई बाबा आया आहियो, थकल आहियो, हेॾा तीर्थ यात्रा करे सिधो मूं वटि आया आहियो, हिकिड़ो कमु कयो, असां भंडारो ठारायूं था, तव्हां भोजन पाए करे पोइ पंहिंजे घर वञी आराम कयो, सुभाणे खां रसोई पाणी ठाहिजो। हाणे अंधो हिकु घुरे 2 मिलनि, थकल आहे कंहिंखां पुछंदो, सब्जी होटल मां वटि फुल्का वञी मिलनि था, अधु पकल अधु पचाए। हा भई हिते मां ॾिसां पई अधु पकल फुल्का पचाइनि थियूं। हा इहो ई खाईंदा त ॿियो वरी छा, फटाफट वारी रोटी। ठीकु आहे भाई। हाणे हिननि चयो सुभाणे वरी, सुभाणे जा भाग सुभाणे सां वरितो। जेॾी महिल आया भोजन भंडारो ठहंदो, अॼु गुरू दर ते भंडारो पाइबो, भंडारो पातो। चई भाई तुम्बीअ जी भाॼी बि ठाहियो, हेॾे 68 तीर्थ करे आई आहे, उहा बि भाॼी सब्जी ठही, तुम्बीअ जी सब्जी ठही वई। उहा जेॾी महिल ठही, चई बाबा थोरो थोरो प्रसाद सभिनी खे ॾिजो, चई सभिनी खे मिलणु खपे, छो त 68 तीर्थ थियल आहिनि हिन जा। जंहिं महिल 68 तीर्थ थियण खां पोइ उहा तुम्बी खणी करे जेॾी महिल रोटी खाधी आहे, ओॾी महिल हर कोई थूके पियो, हर कोई मुंहुं कोड़ो करे, हर कोई मुंहुं ओॾे करे। चई बाबा छा थियो? भंडारे में कुझु गड़बड़ी थी वई आहे छा? कुझु थियो आहे छा? छा थियो? छा थियो भाई? भंडारे खे थूकियो छो था? चई साईं ये तुम्बीअ जी भाॼी जेका ठाराई अथव न, उहा कोड़ी आहे, उन करे सॼे भंडारे में थोरो टेस्ट मटी वियो आहे। चई हिन तुम्बी कीअं कोड़ी थी? तुम्बी कीअं कोड़ी थी वई? हेॾा त हाणे 68 तीर्थ करे आई, हेॾा जो 68 तीर्थ करे आई, हिनजी कोड़ाठ न वई आहे 68 तीर्थनि में? तव्हां हिकु सब्जी जी कोड़ाठ न वई आहे छा? असांजा अंदरि काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार सां असांजो जीवन भरियो पियो आहे, छा 68 तीर्थनि सां इहो वेंदो? इहो ख़तमु थी वियो? वरी चवंदासीं मां न कयो, वरी चवंदव, तॾहिं चयूं साहिबन तीर्थ व्रत और दान कर, उते तॾहिं इहा वाणी लिखिजी, तीर्थ व्रत और दान कर, मन में डर गुमान अहम जेसिताईं न जीव जो।
न वियो आहे त हिते केतिरा बि करोड़े दान कयो, लखे दान कयो, बिल्डिंगूं मंदर केतिरा बि दान हुजनि, पर जेसिताईं मां पिणु न वियो आहे जीव जो तेसिताईं फल मिलण वारो कोन्हे। संतनि चयो बाबा जीअं तुम्बीअ जी कौड़ाट अठ तीर्थनि सां न वई आहे, जेसिताईं तव्हां जीवन जो अहम न छॾियो आहे तेसिताईं तव्हांखे हिन जीवन में कुझु मिलण वारो न अथव। इन करे सत्संग में सभु कुझु अथव, संतनि जे वचननि में सभु कुझु अथव, उन्हनि जे वचन पुठियां हलंदव त तव्हांजो सुख ई सुख अथव। बाक़ी न त हिन तुम्बी वांगुरु तीर्थ कयो, विर्त कयो, दान कयो, ईअं वेंदो जीअं कुंचर स्नान। कुंचर माना कुंचर छाखे चइबो आहे? हाथीअ खे। कुंचर चइबो आहे हाथीअ खे। हाणे हाथी ॾिसे पियो गंगा में सनानु सभई कनि था, वरी पोइ के माताऊं हूंदियूं आहिनि पोइ हुते गंगा ते बि पौंडर लॻाईंदियूं, सफ़ा मुंहुं ॾिसण ते क्लियर कया मुंहं खे, पोइ पौंडर मखियूं। हाथी ॾिसे पियो भई सनानु कयईं, पोइ वरी पौंडर मखी, पोइ वरी हाथी जो ॾिठो त हुन छा कयो, सूंड में मिटी भरे, हाथीअ सूंड में मिटी भरे करे पोइ पंहिंजे मथां छिड़काए छॾियईं। हाथीअ बि सनानु कयो, उन छा ॾिठो भई पौंडर मखियनि था, मां बि शरीर ते पौंडर मखियमि। हाणे हाथीअ जेॾी महिल पंहिंजे सूंड में मिटी भरे करे मथां विझी छॾी, पोइ हाणे मिटी जे मथां विझी करे जहिड़ो सनानु कयो तहिड़ो हिकु जहिड़ो थियो न। तॾहिं साहिबनि चयो नानक देव फल जात है जीव कुंचर स्नान। जीअं हाथीअ जो सनानु जहिड़ो कयईं तहिड़ो न कयईं, मिटी विझी छॾी। माण्हू बि ईअं जीअं मां पिणु कंदो उन तीर्थ विर्त पुण्य दान विर्त जहिड़ा कया तहिड़ा न कया। इन करे कयो न त बुरा कर्म बि असां उन जे मथां छॾियूं ऐं सुठा कर्म बि असां उन जे मथां छॾियूं। असां छा चवंदा आहियूं, किथे कोई चवंदा तूं हे ग़लति कयो, तूं पुछी मूंखे साईं करायो, साईं चए थो तूं ग़लति कर। साईं असांखे शिक्षा ॾिनी आहे छा तूं ग़लति कर? साईं ने कंहिंखे बुरो चवंदो आहे, न कंहिंखे भलो चवंदो आहे। तूं सभु साईं जे मथां छॾ, करे करावे आपे आप, मालिक के कुझु नाहे हाथ। जेको प्रभु तूं कराए थो वाह वाह शुकुर आहे, जेको कराए थो शुकुर आहे। बसि तेरा वाणा मीठा लागे, हर नाम पदारथ नानक मांगे। हुन चई मूंखे जेको तूं हरि परमात्मा मुंहिंजे लाइ, असां उहो माण्हू वञूं। अॼु असां केॾा भागवान आहियूं, जेका बि संगत असां हिते वेठा आहियूं। अॼु असां भागवान आहियूं की न, जंहिंजे भाग में हुनखे सत्संग मिले थो। ऐं के अहिड़ा माण्हू हूंदा जेके वीचारा हॉस्पिटल में सुम्हिया बि पिया हूंदा, जिनखे कंहिंखे सुई बि लॻंदी हूंदी, कंहिंखे सिलाइन बि हूंदी, कंहिंखे ऑक्सीजन बि चढ़ियल हूंदी। त असां केतिरा न भागवान आहियूं जो असांखे पंहिंजे गुरू चरणनि में रखियो आहे। असां साईंअ जे गोद में वेठा आहियूं त असां पाण खे भाग वारो न सम्झूं। वरी असां चवंदा आहियूं साईं छा ॾिनो अथई मूंखे, मुंहिंजे लाइ साईं छा कयो? थोरो संसार दुख सुख जूं वठंदा आहियूं, लायूं चाढ़ियूं, ऐं सभिनी जे मथां आहियूं। महापुरुषनि दरवेशनि जे मथां बि आहियूं। असां कहिड़ी मिटी आहियूं? इहे लाह चाढ़ा दुख सुख संसार जा सभिनीनि खे लाह चढ़ाईंदा आहिनि। पर असां वरी छा थींदा आहियूं दुख में? असांजा सतगुरू चवंदा दुख में धीर बणिजो, दुख में धीर बणिजो ऐं कम में वीर बणिजो। जेॾी महिल कमु हुजे न त ॿिए जे असर न लॻो, पाण वीर थी करे करे ॾेखारियो। ॾिठो न तव्हां उते कैसे बि ॾेखारनि पिया वाघोलीअ में, त साईं पाण बाथरूम धोअनि पिया। हे संतनि शेवाऊं करे संत थिया आहिनि। ईअं न खट ते चढ़ी करे थाली खाधी त हुन मां संत बणी विया। शेवाऊं करे करे कसिया आहिनि। अॼुकल्ह कोई ॿ भॼन चए थो त मूंखां नाम वठे, ईअं थींदो आहे? ईअं थींदो आहे छा? भाई नाम ईअं सवलो आहे छा? एतिरो सस्तो बि थींदो आहे छा? गुरु करण को सवलो त नाहे, मता समझी मन रांद तूं। गुरु करण को सवलो त नाहे,
मता समझी मन रांद तू शीश सदायन शीश सदायन शीश सदायन सौलतनाय शीश सदायन सौलतनाय मता समझी मन रांद तू गुरु करण को सौलतनाए सदा समझी मन रांद सिद्ध को सच्चाई सादगी हुजण जरूरी या मिठा शेवा लाए भावना हुजण जरूरी या मिठा सिद्ध को सच्चाई सादगी हुजण जरूरी या मिठा शेवा लाए भावना हुजण जरूरी या मिठा बापू सनायन सौलतनाय मता समझी मन रांद तू दासु सनायन सौलतनाय मता समझी मन रांद तू शीश सदायन शीश सदायन शीश सदायन सौलतनाय गुरु करण को सौलतनाय मता समझी मन रांद तू गुरु करण को सौलतनाय मता समझी मन रांद तू आज्ञा कहिड़ी भी हुजे मञणो तूं सत्य आहे हालत कहिड़ी भी हुजे छॾणो न गुरूअ जो दर आहे आज्ञा कहिड़ी भी हुजे मञणो तूं सत्य आहे हालत कहिड़ी भी हुजे छॾणो न गुरूअ जो दर आहे नाम वठण को सौलतनाय मता समझी मन रांद तू नाम वठण को